ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा सुख स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। सर्वशक्तिवान जी संतान मास्टर सर्वशक्तिवान। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे सदा परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहिणो। साथी ठाहे करे हर हिकु ॻाल्हि खे साक्षी थी करे ॾिसो। परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहे करे हर हिकु ॻाल्हि खे साक्षी थी करे ॾिसो। साक्षी मतिलबु हुन ॻाल्हि में असां इन्वॉल्व न थियूं। जीअं केरु माण्हू हूंदो आहे न, उनखे कंहिंजो दुख ॾिसी न उनखे दुख न थींदो। ईअं न, उहो खिलंदो आहे, मज़ाक उड़ाईंदो आहे। पर ॾिसो, अगरि कंहिं असांजे दैहिक संबंधी सां कुझु थिए ऐं कंहिं ॿिए माण्हू सां थिए जंहिंसां असांजो कोई दैहिक संबंध न आहे, त असांखे एॾो दुख न थींदो आहे। कई माण्हू हूंदा आहिनि जो उन्हनि जे दुख में बि दुखी थी वेंदा आहिनि, पर वैसे जनरली थोरी कंहिंखे एॾो दुख थींदो। लेकिन अगरि कोई दैहिक संबंधी पंहिंजो हुजे, हिकु थींदो आहे नज़दीक, हिकु थींदो आहे परे जो, त माण्हू चवंदा अरे हुनजे फलाणे सां हीअं थी वियो, त ईअं छॾ न, थियो त थियो, उहो ॼाणनि, हुननि जो कमु ॼाणनि, पंहिंजो छा मतिलबु। ऐं उहो ई पंहिंजे सॻे संबंधी नज़दीक संबंधी सां कुझु थी वियो, उहा ई ॻाल्हि, त माण्हू खे दुख थींदो आहे न। चवंदो आहे असांजे फलाणे सां ईअं थी वियो, मुंहिंजे फलाणे सां ईअं थी वियो, मुंहिंजे फलाणे सां ईअं थी वियो। त उहो इहो जेको तव्हां इहे ॾिसो, इंसान त इंसान ई आहे, है न। कोई बि हुजे, कोई बि संबंध हुजे, माउ पीउ, भाउ भेण, पति पत्नी, आहिनि त स्त्री पुरुष ई न। लेकिन उहो ई हिकु केस हिकु स्त्री सां थियो, हिन दुनिया में हिकु माई आहे, हुन सां ईअं थियो, उन सां तव्हांजो उहो तव्हांजी कोई चाची, मामी, मामा, तव्हांजी कोई धीअ ईअं नथी लॻे। तव्हांजी माउ, तव्हांजी ज़ाल, तव्हांजी फलानी फलानी, कोई अहिड़ो संबंध न आहे हुन सां असांजो। पर हा कि उहो दुनिया में रहण वारी हिकु माई आहे, हा न। हाणे उहा ई ॻाल्हि तव्हांजे कंहिं संबंधी सां थिए, जेकी माई आहे न, तव्हांजे संबंधी में केरु केरु लेडीस हूंदियूं सॻे में, जंहिंखे तव्हां चईंदा असांजो फलानी फलानी, त उहो दुनिया में जेकी माई सां एॾो बुरो थियो, उन सां उनजो असांखे दुख न थियो। भई असां ॿुधो आहे हुन माई सां गॾु ईअं थी वियो,
बसि उन जे कारण असांजो खाइण पीअण इहे थोरी बंदि थींदो न। कोई असांजे देहिक संबंधी सां कुझु थींदो आहे त असांखे रोटी न वणंदी आहे, थोरा ॾींहं जो सुठो न लॻंदो आहे जेसि ताईं ॻाल्हि ठीकु थिए। त ईअं छो आहिनि त इंसान ई है न। उहो जेकी बि ॻाल्हि थी आहे उहो तव्हांजी फलानी सां थी या दुनिया में ॿी रहण वारी के माई सां थी, आहिनि त ॿई इंसान ई न, है न। उहो आहिनि त ॿिन्ही शरीरनि में जो आत्मा आहे उहो असांजो भाउ आहे, असां सभिनि आत्माउनि जो पीउ हिकु ई आहे। तव्हांजे जेका देहिक संबंधी आहिनि देहधारी, उन्हनि जे शरीर में जो आत्मा आहे, उन्हनि जे शरीर में जो आत्मा आहे ऐं दुनिया वारे माण्हुनि जे शरीर में जो आत्मा आहे, सभी आत्माउनि जो पीउ परमात्मा ई आहे। इहे त असां देह जे संबंध में अची करे काका मामा चाचा फलानो फलानो माउ पीउ भाउ भेण इन्हनि में फसी विया आहियूं। पहिरियों त इहे संबंध, पोइ अलॻि अलॻि धर्म, है न, पोइ अलॻि अलॻि धर्म में फसी विया आहियूं। पोइ बाबा चवनि था पोइ स्त्री पुरुष नंढो वॾो कारो गोरो पढ़ियल लिखियल न आहे। त ॾिसो जीअं जीअं असां हिननि ॻाल्हियुनि में वेंदा आहियूं न, उअं डिफरेंस ईंदो वेंदो। अच्छा, कोई मुस्लिम माई सां गॾु कुझु थिए त माण्हुनि खे लॻंदो अरे हे त आहिनि ई, तव्हांजो सम्झो धर्म जो बि आहे न। अॼु सिंधी माण्हुनि सां कुझु थिए, सिंधी माईअ सां गॾु कुझु थिए, उहा ई ॻाल्हि के मुस्लिम माई सां थिए, तव्हांखे कंहिंमें ज़्यादा फ़र्क़ु पवंदो, उहा ई ॻाल्हि के सिख माईअ सां थिए, उहा ई ॻाल्हि के क्रिश्चन माई सां थिए या ॿी कोई जाति जे माण्हू सां थिए, त ॾिसो लेवल ऑफ दुख वेरी अलॻि अलॻि थींदो आहे, माण्हुनि जी सोच अलॻि अलॻि थी वेंदी आहे। अरे असांजी सिंधी माई सां गॾु ईअं करे छॾनि, ला ईअं कंदा, सिंधी माई सां गॾु ईअं करे छॾनि। उहे चवंदा अरे हुन मुस्लिम माई सां गॾु थी न, ॿुधे न मुस्लिम त वरी पोइ हुननि जे लाइ त अलाए छा छा चईंदा रहंदा। त ईअं असांखे इहे फ़र्क़ु छो थियो, छो जी असां न इहे पंहिंजो परायो करे छॾियो। लेकिन परमात्मा असांखे सेखारींदा आहिनि की असां सभु आत्मायूं भाउ आहियूं। अॼु कोई बि बीमारी अगरि तव्हांजे सॻे संबंधी खे थिए थी त उन आत्मा खे बि उहो ई सूरु थींदो हूंदो, है न। ऐं के ॿी कोई आत्मा खे थिए थी जंहिंसां तव्हांजो देहिक संबंध न आहे, लेकिन आत्मिक संबंध त आहे न, हुनखे बि सूरु त ओड़ो ई थींदो हूंदो न। अॼु के अमीर खे कुझु दर्द थिए थो, कोई बीमारी थिए थी, कैंसर थिए थो, त तकलीफ़ त हुनजी आत्मा खे बि ओड़ी थींदी जेका ग़रीब वारे माण्हू खे थींदी, है न। त इस माण्हू खे ग़रीब खे कैंसर थिए ऐं के नामी ग्रामी माण्हू खे कैंसर थिए त माण्हू चवंदा अरे वीचारी खे ॾिसे एॾी वॾी पैसे वारी, एॾा वॾा करोड़पति, हुनखे कैंसर थी वियो। ऐं के आस पड़ास झोपड़पट्टी वारे खे कैंसर थिए त कंहिंजी ख़बर ज़्यादा फैलंदी, कंहिंजो दुख ज़्यादा माण्हुनि खे थींदो। त ईअं परमात्मा चए थो ईअं न करिणो खपे। असांखे दुनिया में सभी आत्माउनि खे हिकु जहिड़ो ई दुख थींदो आहे, हिकु जहिड़ी ख़ुशी, आत्मा जी फीलिंग त हिकु ई थींदी आहे न। असांजे टंग में सूरु थिए त सूर जी महसूस था त चाहे ग़रीब शरीर में, आत्मा ग़रीब जे शरीर में आहे या अमीर जे शरीर में आहे, सूर त सूर ई थींदो न। तव्हांजे संबंधियुनि खे कुझु थिए या ॿियनि जे संबंधियुनि खे थिए, ख़ुदि जे संबंधी खे कुझु सूर थींदो न त उहो ईअं लॻंदो की असांखे बि थिए थो। छो थींदो आहे, छो जी असां पंहिंजे पाण खे हुन सां जोड़े रखियो आहे की इहो मुंहिंजो आहे,
ऐं ॿिया माण्हू खे सूरु थिए या कोई शरीर छॾे छॾे त फ़र्क़ु न पवंदो, छो जो उहो असांजो आहे ई न। लेकिन परमात्मा त चवनि था तव्हां सभु मुंहिंजा ई आहियो, तव्हां सभु आत्मा आत्मा भाउ भाउ आहियो, है न। त बाबा चए थो ॾिसो ॿिया माण्हुनि जो शरीर छॾनि था दुनिया में, ऐं कोई तव्हांजो संबंधी शरीर छॾे छॾे, ॿिया माण्हू बि वीचारा शरीर छॾनि था न, ऐं असांजो कोई संबंधी दैहिक संबंधी माण्हुनि जो शरीर छॾे छॾे त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वेंदी। ऐं फलानो शरीर छॾे छॾे फलाने जी पगड़ियूं सरनि ते वञूं था, उहा कोई ॻाल्हि न आहे, ठीकु आहे फलानो हली वञे, पर इंसान त इंसान आहे, आत्मा त सभिनि परमात्मा जी संतान आहिनि, असां सभई आत्मायूं आहियूं, असां सभिनि जो पार्ट त वॼाइणो ई आहे। इहे थोरी असांजा संबंधी आहिनि त उन्हनि खे कॾहिं बीमारी न थींदी, उहो कॾहिं शरीर न छॾंदा। हा ॿियनि खे भले बीमारी थिए, ॿिया भले शरीर छॾनि, हिन सां असांजो कोई मतिलबु न आहे, ईअं न थियणो खपे, न ईअं न थियणो खपे। बाबा चवनि था की न त असां भॻवान जा वार कीअं कहलाईंदासीं, असांखे सभिनि जे प्रति समान दृष्टि रखणी आहे। त हुन जे लाइ ईअं न की असां सभिनि जे लाइ दुखी थींदा रहूं, भई जीवन जो हर ॻाल्हि खे सम्झी करे हलो। अगरि असांखे इहो अनुभव थींदो, महसूस था थींदी भई सूरु त सूरु ई थींदो आहे, बुरो लॻणु त बुरो लॻणु ई थींदो आहे न। अॼु अगरि ॿिए जे ॿार कुझु ग़लति कमु करे छॾियईं त असां ॿिए खे उल्टो सुल्टो चईंदासीं कि ॾिस तुंहिंजो ॿार ईअं कयईं, तुंहिंजो ॿारु पढ़े नथो, तुंहिंजो ॿारु फेल थी वई, छा कंदो थी, सॼो ॾींहुं घुमंदो थी, खाईंदो थी। लेकिन अगरि असां सोचूं उहो बि त आत्मा आहे, चलो न महिनत कई न कई, कम से कम थोरो सो पढ़ियईं त सही, थोरो सो हिमत त कई एग्ज़ाम ॾियण जी। अगरि असां सभई आत्माउनि खे पंहिंजो भाउ सम्झूं त असां कॾहिं बि कंहिंखे बुरो न चईंदासीं, असां कॾहिं बि कंहिंखे बुरो न चईंदासीं। जीअं तव्हांजो ॿारु अगरि सम्झो नथो पढ़े, फेल थी वियो या कोई बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि थींदी त कोशिशि कंदा फैलायूं न, है न, कोशिशि कंदा उनखे शांती सां ई सुधारूं, फैलायूं न। त ईअं ई असांखे ॿियनि जे बारे में बि ॻाल्हियूं न फैलाइणियूं खपनि, ॿियनि जे लाइ बि बुराई न करणी खपे, ॿियनि जे बुरे थियण में, ॿियनि सां बुरो जेको कुझु बि थींदो आहे हिन में असांखे ख़ुशि न थियणो आहे। इहे कॾहिं थींदो, ख़ुदि जे दुख में दुखी, ॿियनि जे दुख में दुखी न। ॿिन्हिनि केसिस में समान भाव रहे असांजो न। अगरि असांजा कोई दैहिक संबंधी बीमार आहिनि, शरीर छॾनि था, त पंहिंजे मन खे ईअं ई सम्झाए भई इहे त दुनिया आहे, असां त दुनिया में ई रहूं था, सभिनि खे ई थिए थी बीमारी, सभी कोई न कोई शरीर छॾे ई थो, कुझु न कुझु थिए ई थो, त इन्हनि सां बि थियो त असांखे उहा ॻाल्हि नंढी लॻंदी। जॾहिं असां चईंदा न मुंहिंजे फलाने खे इहा बीमारी आहे, मुंहिंजे फलाने शरीर छॾे छॾियईं, त दुख जास्ती थींदो। असां अगरि चऊं कि न पूरी दुनिया जी आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि, परमात्मा, असां सभु हिकु परमात्मा जी संतान आहियूं, असां बि दुनिया में रहूं था, उहो ई पाणी पीऊं था, उहो ई भाॼियूं खाऊं था, उन ई वातावरण में रहूं था, है न, उन ई वातावरण में रहूं था, हिन ई दुनिया में उहो ई स्कूलनि में ॿार पढ़नि था, उहो ई ॿाहिरि हुन ई दुनिया में माण्हू घुमनि था, खाइनि था, त जो दुनिया वारनि खे दुख आहे उहो असां वटि बि त थींदो न। अगरि असांजा बि हीअं थोरी असांजा कर्म ॾाढा सुठा आहिनि, त हिन सोचण सां छा थींदो, असांखे दुख न थींदो, असांखे जीवन में दुख न थींदो। न त छा थींदो आहे, उहो ई कैंसर ॿियनि खे थिए थो, लेकिन पंहिंजे के दैहिक संबंधी खे थी थो वञे त माण्हू ॾाढो दुखी थो थी वञे। ऐं इन ई ॻाल्हि में असां सोचूं कि अरे सभिनि खे थो थिए, हाणे हिन खे बि थी वियो त हिन में छा थियो, जो कोई वॾी ॻाल्हि त न आहे न। माण्हू न त न सोचे सोचे
दिमाग़ में थी वञे कि मुंहिंजे हिनखे कैंसर थी वियो, अरे मुंहिंजो किथां आयो, मुंहिंजे हिनखे किडनी ख़राब थी, मुंहिंजे हिन शरीर छॾे छॾे। सभी था छॾनि अॼुकल्ह, कोई न कोई छॾे ई थो। त इहो जेको मुंहिंजो शब्द आहे न, इहे असांखे दुखी कंदो। त कॾहिं बि असांखे मुंहिंजे शब्द में हमेशह जोड़णो खपे, मुंहिंजो त बाबा परम पिता परमात्मा, बाक़ी सभु परमात्मा जो। कॾहिं बि असांखे लॻे मुंहिंजे फलाने खे ईअं थी वियो, त चओ न, मुंहिंजो त परमात्मा आहे, परमात्मा जे ॿार खे ईअं थी वियो, परमात्मा जी हुन आत्मा शरीर छॾे छॾे, परमात्मा जो इहो ॿारु पढ़े नथो, त हिन सां दुख ख़तमु थी वेंदो। छो जी दुख जी ॻाल्हि जेकी हूंदी न, उहो भॻवानु हरे वठंदो। तॾहिं त भॻवान खे दुख हरता सुख हरता चईंदा आहिनि न। लेकिन माण्हू ग़लती छा कंदा आहिनि कि दुख ईंदो आहे त बि भॻवान खे चईंदा आहिनि कि हे भॻवान, तूं असांखे दुख छो ॾिनो। लेकिन अगरि असां इहे दिमाग़ में इहे विहारे रखो, कॾहिं बि हीअं असांखे न सोचणो आहे, न चइणो आहे कि इहे दुख भॻवान ॾिनई। इहे सभिनि खां वॾो पाप आहे, इहे सभिनि खां वॾो पाप आहे। अॼु असां सां गॾु कोई बि दुख अचे थो न असां वटि, असां चऊं था हे भॻवान मूंखे दुख छो ॾिनी, त तव्हां एॾो वॾो पाप था करो। सोचो, जेको दुखनि खे हरण वारो, जेको सुख ॾियण वारो, उनखे असां चऊं था तूं मूंखे पाप छो ॾिनी। अॼु तव्हांजो ॿारु तव्हांखे चए मम्मी तव्हां मूंखे छो किरायो, तव्हां चईंदो मां काथे किरायो, मां त तोखे बचाइण आहियां। तव्हां चईंदो न तव्हां हुते ई त बीठा आहियो, तव्हां ई त मूंखे धक्को ॾिनो, त तव्हां छा कंदव हुन सां ॿुधायो। तव्हां त रोइण लॻी वेंदव, दुखी थींदव, अरे मूंखे चए थो मां किरायो, मां त कुझु बि न कयो, ईअं माण्हू हा हुलो थी वञे। ऐं माण्हू जॾहिं ॾिसजो दुख अचे थो चए थो भॻवान ॾिनई, पोइ इहो छा थो चए कि भॻवान जो दुख सुख सम्झो। त रोज़ु असां केॾो वॾो पाप था करूं हेॾे वॾे भॻवान खे, जेको दुनिया जा दुख हरण वारो, जेको दुनिया खे नर्क खां स्वर्ग ठाहिण वारो, उनखे असां चऊं था कि दुख भॻवान ॾिनई। वरी माण्हुनि जी बुद्धि बि अहिड़ी पथर बुद्धि थी वई आहे कि सम्झाइण खां पोइ बि सम्झे ई नथो, जीअं त बुद्धि जो तालो ई बंदि आहे। चईंदा न फलाने ग्रंथ में लिखियलु आहे, फलानो भाई साहब चए थो, जबकि गीता में लिखियलु आहे कि हिन गुरु संत सन्यासियुनि जो उद्धार बि मां कंदो आहियां। मतिलबु इहे गुरु संत सन्यासी बि इहे पाप त करनि ई था न, कि चवनि था भॻवानु असांखे दुख थो ॾे, ख़ुदि त करनि था, तव्हांखे बि चवनि था तव्हां बि करो। तॾहिं त माण्हू चईंदा आहिनि कि असां एॾो भक्ति कंदा आहियूं, एॾो भॻवान जो नाम जपंदा आहियूं, त बि असांखे दुख छो। छो जे असां रोज़ु एॾो वॾो पाप था करूं, रोज़ु आए दिन माण्हुनि खे दुख थिए थो, ख़ुदि खे या ॿियनि खे, त असां झटि था चऊं कि भॻवान त हिन सां ॾाढो बुरो कयईं, भॻवान त ॾाढी हिन जी परीक्षा थो वठे। हाणे भॻवानु ॿारनि खे दुख ॾेई करे हुनजी परीक्षा वठंदो। अच्छा तव्हां ईअं कंदव छा? तव्हां पंहिंजे ॿारनि सां ईअं कंदव? चलो परीक्षा बि वठंदव त हीअं त न वठंदव तव्हां पंहिंजे ॿारनि खे कुझु अहिड़ो खारायो कि हुनखे कैंसर थी वञे, हुनजी किडनियूं ख़राब थी वञनि, ऐं चओ असां त पंहिंजे ॿारनि जी परीक्षा था वठूं। त सोचो असां भॻवान त असांजी सभिनि आत्माउनि जो पीउ आहे, ऐं असां चऊं त चईंदा माण्हू न वॾा सभु चईंदा आहिनि, वॾा त सभी पाप आत्मा ठही विया आहिनि, तव्हां बि पाप कम से कम वॾनि खे ज्ञान न ॿुधाइण में। हाणे परमात्मा जो ज्ञान ॿुधाए था उहो त ॿुधो, ॿिया नथा ॿुधनि, तव्हां त ॿुधो, कम से कम तव्हां त पंहिंजी बुद्धि परिवर्तन करो, कम से कम तव्हां त रोज़ु पाप न करो न। त जॾहिं चओ बि था न असांजा कर्म अहिड़ा आहिनि, पोइ इहे लाइन असांखे सुपिने में बि न अचणी खपे। तव्हांखे निंड मां बि कोई उथाए करे पुछे तव्हांखे दुख कंहिं ॾिनो, चओ मुंहिंजा कर्म अहिड़ा आहिनि इन करे मां भुगतां थी।
अॼु खां हाणे खां मां पंहिंजे कर्मनि ते ध्यानु ॾींदुमि। उन्हनि खे चओ भॻवान, उहो चए न भॻवानु ॾिनई, चए न भॻवानु त मुंहिंजी मदद थो करे। अहिड़ो असांखे पको थियणो खपे, छो जी ॾाढे समय खां असां इहो अभ्यास विझी छॾियो आहे। कोई बि दुख परेशानी ईंदी आहे न त असां सम्झंदा आहियूं कि भॻवानु ई मुंहिंजी परीक्षा थो वठे, भॻवानु ई मूंखे ॾाढो दुख थो ॾे, अलाए छा चाहींदो आहे भॻवानु मूंसां, मूंखे बचपन खां एॾो दुख ॾिनो अथई। ॾिसो माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधो, और ॾिसो दुनिया एॾी अॻियां वधी वई आहे, अञा ताईं अगरि असां बचपन जी पुराणी एॾा वॾा जी ॻाल्हियूं कंदा रहंदासीं त टाइम वेस्ट आहे न। हाणे उहो बचपन त अचिणो न, उहो स्कूल जो समय त हाणे ॿिए जन्म में, पोइ वरी असां ॿिए स्कूल में वेंदासीं, ॿियो माउ पीउ मिलंदा, ॿिया संबंधी मिलंदा, ॿिया सभु कुझु हूंदा। त बाबा चईंदा जेको जेको थींदो वञे न उनखे भुलिजंदा वञो, तॾहिं असां जीवन में सुख शांति ख़ुशी सां रही सघंदा आहियूं। है न, असांजे जीवन में जो अॻियां जो थींदो थो वञे न उनखे पास कंदा हलो, उनखे यादि करे उन जा ई भॼन कीर्तन न ॻायो, न त असांखे जीवन में न मज़ो न आहे। ॾिसो अॼुकल्ह न्यू जनरेशन अचे थी, नई नई ॻाल्हियूं थियनि थियूं। अगरि असां पुराणो ई ॾिसंदा रहंदासीं, पुराणो ई सोचंदा रहंदासीं, वरी कई माण्हू सम्झो कंहिं माण्हू सां कंहिं बुरो कयो, हुन शरीर छॾे त माण्हू सोचंदा ॾिस वीचारी उहो हुई त हुनखे कुझु पुछियईं न, हुन सां कुझु कई न, हाणे ॾिस पाण ई उहे सभु करनि था, ईअं उहा। ठीकु आहे, सम्झो हुन समय न कई, हाणे त करनि था, इन में ख़ुशि रहो। हुन आत्मा खे जो माण्हू वियो, हुनखे जो ॾिसणो हुयो उहो हुनजा कर्म, हुनखे हुन ॻाल्हि जो सुख न वठिणो हुयो, छा पियो त वरी ॿियो जन्म तव्हां वटि वठी करे वरी उहो सुख वठे, उहो बि ॿिए शरीर में अची करे। त असांखे न हर ॻाल्हि में पॉज़िटिव सोचणो आहे, ऐं कॾहिं बि असांखे कंहिंखे हीअं अहसासु न ॾियाराइणो आहे, सम्झो कोई शरीर छॾे करे हली वियो त असां उन जे पुठियां ॿियनि माण्हुनि खे कॾहिं न चइणो आहे हीअं कि ॾिस उहा वीचारी ज़िंदा हुई त तूं हीअं न कई, न त उहो माण्हू पश्चाताप में जीवन उनजो ख़राबु थी वेंदो। सम्झो कि नुंहुं सस खे सुख न ॾिनई ऐं हाणे उहो ई कमु करे थी जो ससु चएसि पई उनखे, छा पतो ससु वेंदे वेंदे आशीर्वाद ॾेई वई हुजेसि। त असांखे ईअं कॾहिं न करिणो, हुन माण्हू खे अहसासु न ॾियारणु, ॾिस तूं ससु खे एॾो दुखी कई, उहो वीचारी चईंदी हुई तूं न कई, हाणे करे थी। त अगरि नुंहुं ज़्यादा इमोशनल हूंदी त वीचारी सोची करे दुखी थी वेंदी। हाणे वञण वारो माण्हू त आयो न, सम्झो कोई घुमी करे हली वञे त उहो बि सोचे चलो ॿिए दफ़ा ईंदो त मां हुनखे सुख ॾींदमि। हाणे हीअ त आत्मा त वई, ॿियो शरीर त जली वियो, हाणे ॿियो शरीर वठी करे असां वटि ईंदी त ठीकु आहे, त बि उहो संबंध सां थोरी ईंदी, हाणे ससु ठही करे न ईंदी, हाणे ॿियो कुझु संबंध धीअ पुटु ठही करे अचे, पोतिरो दोतिरो ठही करे अचे। पर असांखे कॾहिं बि ईअं कर्म न करिणो आहे जंहिंसां माण्हू वीचारो दुखी थींदो रहे, पश्चाताप ई कंदो रहे। हाणे ससु त वई, हुनजी आत्मा त ॿियो शरीर वठी, असां त कम से कम जीवन जियूं न, जेको सुख ॾियणो हुयो, जेको हुनखे वठिणो हो वठई, न वठिणो हूंदो छा पतो हुननि जो हिसाबु किताबु हूंदो, न हुनखे न वठिणो हूंदो नुंहुं जो सुख, या नुंहुं खे सस जो सुख न वठिणो हूंदो। त इहे ॻाल्हियूं पहिरियों खां ई असांखे न मन में पकियूं करणियूं खपनि। त जॾहिं बि अहिड़ी कोई ॻाल्हि अचे न, तुरंत असांखे मन में इहा ॻाल्हि लाहिणी आहे, ठीकु आहे न, असांखे सुख न वठिणो हूंदो ससु सां, या ससु खे मूंसां न वठिणो हूंदो, ठीकु आहे, वई जो वई, असां छा करूं, हाणे असां छा जीवन न जियूं हाणे। त इहे ॻाल्हियूं असांखे मन में यादि, बुद्धि में यादि अचनि, ऐं मन में मनन चिंतन कंदा रहंदव न त तव्हां सभु दुखनि खां दूरि थी वेंदव।
के कैंसर थिए थो, के हार्ट अटैक थिए थो, तुरंत मन खे चओ कहिड़ी दुनिया ई अहिड़ी आहे, असांजा संबंधी छा सभिनि खे ई थिए थो, कोई न कोई शरीर छॾे ई थो, त इन सां दुख घटि थींदो। कई माण्हू चवंदा आहिनि न रोइणो आहे त रोयो, भले रोइणु रोको न, हीअं चवंदा आहिनि। हाणे कंहिंजी अगरि गंदी दृष्टि आहे, हुनखे कंहिंसां गंदो कमु करण जो संकल्प अचे थो त उहो करे, हुनखे कंट्रोल करिणो हूंदो आहे न। सम्झो कंहिंजी गंदी दृष्टि आहे, उहो ॿिए जे मथां गंदी दृष्टि रखी वेठो आहे, त छा उहो कमु करे? सोचो न माना उतां ड्रिजंदो कि अरे न न न त मूंखे ईअं न थी वञे, ईअं न थी वञे। इहे रोइण बि हिकु विकार ई त आहे न। कंहिंखे चोरी करण जो संकल्प ईंदो कि अरे एॾा सारा चीजूं आहिनि, मां लिकाए करे वञा थी, त उहो पंहिंजे मन खे सम्झाईंदो न न इहा चोरी कबी आहे, ईअं चोरी हूंदी आहे, ईअं न कबो आहे, वरी ईअं थी वेंदो, ईअं थी वेंदो, कि चोरी करे। उहो तव्हां पंहिंजे ॿारनि खे छा सेखारींदो? इहे ई सेखारींदो न कि गुस्सो अचे त कंट्रोल कबो आहे, ईअं कोई चीज नज़र अचे त खणबी न आहे। वीचार त ईंदा आहिनि, छो जी गंदी दुनिया आहे न, हिन जो मतिलबु उहो माण्हू ख़राबु न आहे, छो जी आहे ही छी गंदी दुनिया। हिते काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जा, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा जा न हवा में कीटाणु फैलियल आहिनि। त कंहिंखे काम विकार जो कीटाणु ईंदो, कंहिंखे क्रोध जो, लोभ जो, अहंकार जो, ईर्ष्या जो, जेलसी जो, कंहिंखे मारण जो संकल्प ईंदो, कंहिंखे संकल्प ईंदो मां मरी वञा, ख़ुदि जे शरीर खे ख़तमु करे छॾियां। जीअं अॼुकल्ह माण्हू करनि था, ॾिसो हिकु डॉक्टर ठहिण लाइ केॾे माण्हुनि केॾे ॿारनि पंहिंजे शरीर खे ख़तमु करे छॾियो। त इहे वीचार त ईंदा, लेकिन असांखे हिन वीचारनि खे कंट्रोल करिणो आहे न। हुन जे लाइ असांखे भॻवान खे यादि करिणो आहे, सुठी सुठी ॻाल्हियुनि जे बारे में सोचणो आहे। वीचार त ईंदा, गंद करण जा वीचार, क्रोध जा वीचार, लोभ जा वीचार, ईर्ष्या, नफ़रत, घृणा। ईअं ई असांखे अगरि रोइण जो वीचार अचे थो त हुन समय पंहिंजे मन खे सम्झाइणो आहे। असां हुन जे लाइ पहिरियों खां ई अभ्यास करिणो कि न हीअ त आत्मा ॿियो शरीर वठी वठंदी, बीमारी अचे थी, सभिनि खे अचे थी, कोई ॻाल्हि कोन्हे, हिसाब किताब चुकतो थो थिए, सभु ठीकु थी वेंदो, सभु ठीकु थी वेंदो, जियो जो बि ठीकु थिए, हाणे जीअं बि ठीकु थिए। त इहे पंहिंजे वीचारनि खे चेंज करिणो, परिवर्तन करिणो। अच्छा मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे स्वराज्य अधिकारी जे नशे और निश्चय से सदा शक्तिशाली ठहण वारा सहज योगी, निरंतर योगी ठहण। बाबा चवनि था स्वराज्य अधिकारी अर्थात हर कर्मेंद्रिय ते, हर सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रिय ते पंहिंजो राज्य करणु। कॾहिं बि संकल्प में भी असांखे कोई भी कर्मेंद्रिय धोखो न ॾे, मतिलबु असांखे ॿियनि जे मथां राज्य न करिणो, असांखे पंहिंजे मन, बुद्धि, संस्कार, पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियनि जे मथां राज्य करिणो। मूंखे परमात्मा खे एतिरी शक्ति वठणी आहे कि मां जो चाहियां मुंहिंजो मन उहो ई सोचे, मां जो परमात्मा जी श्रेष्ठ मत आहे मुंहिंजी बुद्धि में उहो ई मत अचणी खपे। परमात्मा जहिड़ा संस्कार असांजा हुजणा खपनि। असांजी अखियूं, कन, नक, असांजो मुंहुं, असांजा हथ पांव उअं ई हलनि जो जीअं परमात्मा जी श्रीमत आहे, है न। एतिरी असांखे परमात्मा खां शक्ति वठी करे माण्हू ॿियनि जे लाइ अरदास करनि, फलाणे जो इहो ठीकु थी वञे, फलाणे जो इहो ठीकु थी वञे, पर परमात्मा चवंदा आहिनि ख़ुदि में एतिरी शक्ति भरो
पहिरियों ख़ुदि जे मन बुद्धि संस्कार ऐं स्थूल कर्मेंद्रियनि ते कंट्रोल रखो। अॼुकल्ह माण्हुनि जी शिकायत हूंदी आहे, मन नथो मञे, मन भटके थो, कन में अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं, माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधनि था। छा करां, मां ॿुधणु चाहियां पई लेकिन ॿुधणु न पई चाहियां, लेकिन अची वई कन में ॻाल्हियूं। मतिलबु असांखे पंहिंजे कन जे मथां बि कंट्रोल न आहे। त इहा शक्ति केरु ॾींदो? परमात्मा। त रोज़ बि अभ्यास करो, परमात्मा खे यादि करे संकल्प करो, मां स्व ते, स्व जी सर्व कर्मेंद्रियनि ते राज्य करण वारी आत्मा आहियां। स्लोगन आहे, लाइट हाउस ठही मन बुद्धि सां लाइट फैलाइण में बिजी रहो त कंहिं बि ॻाल्हि जो भय न लॻंदो। अगरि तव्हांखे कंहिं ॻाल्हि जे कारण भय लॻे थो त सदा ख़ुदि की आत्मा सम्झी करे परमात्मा जी लाइट पंहिंजे मथां अनुभव करो कि मां परमात्मा जी लाइट जे अंदरि आहियां, त असांजो सभु भय निकिरी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।